मटियारी लॻ बारूचो बाग वेठो ॻोठ अब्ड़ो जे रहवासी ॻोठाणनि पारां ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एतिराजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जुमन अब्ड़ो, सोनो अब्ड़ो ऐं ॿियनि एतिराजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे घरनि जे भरिसां खाते वारी ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते हारपे लाइ भील बिरादरी जे माण्हुनि खे आरती रिहाइश लाइ ज़मीन जो टुकड़ो ॾिनो, जंहिं ते हाणे भील बिरादरी जा माण्हू कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। ज़मीन ते कब्ज़ो करण में इलाइक़े जा वॾेरा ऐं 62 माण्हू शामिल आहिनि, जेके भील बिरादरी खे अॻियां करे असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। ज़मीन जो सर्वे नंबर असांजो हुअण बावजूदि भील बिरादरी जा माण्हू ज़मीन ख़ाली नथा कनि ऐं हर वक़्तु झेड़े लाइ तयारु रहनि था। इलाइक़े जे मौजूदीन वटि दाहण बावजूदि भील बिरादरी जा माण्हू कंहिं जी बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मान, डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं ॿियनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।